नाज़रीन पाकिस्तान नीदरलैंड के 18 विकेटन तां शिकस्त T20 वर्ल्ड कप जो पहिरियों मैच खटे वरितो आहे। कोलंबो में थियल मैच में नीदरलैंड पहिरियां बैटिंग कंदे 148 रन्सनि जो टारगेट ॾिनो। क़ौमी टीम सनसनी खेस मुक़ाबले बाद आख़िरी ओवर में हदफ़ पूरो करे मैच पंहिंजे नाले करे वरितो। फ़हीम अशरफ 19 ओवर में 3 छक्का हणी मैच जो पासो तब्दील करे छॾियो। फ़हीम अशरफ 11 बॉलनि ते 29 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम जे साहिबजादा फरहान 47, बाबर आज़म 15, शादाब 28, मोहम्मद नवाज़ 6 रन्स ठाहियूं। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां खे ॾियूं पिया पाकिस्तान नीदरलैंड के 3 विकेटन तां शिकस्त T20 वर्ल्ड कप जो पहिरियों मैच खटे वरितो आहे। कोलंबो में थियल मैच में नीदरलैंड पहिरियां बैटिंग कंदे 148 रन्सनि जो टारगेट ॾिनो। क़ौमी टीम सनसनी खेस मुक़ाबले बाद आख़िरी ओवर में हदफ़ पूरो करे मैच पंहिंजे नाले करे वरितो। फ़हीम अशरफ 19 ओवर में 3 छक्का हणी मैच जो पासो तब्दील करे छॾियो। फ़हीम अशरफ 11 बॉलनि ते 29 रन्स ठाहियूं। क़ौमी टीम जे साहिबजादा फरहान 47, बाबर आज़म 15, शादाब 28, मोहम्मद नवाज़ 6 रन्स ठाहियूं।